बिल गेट्स जवाब ॾिनो, हा मूंखां बि वधीक अमीर माण्हू आहिनि। साईं मुंहिंजा अॼु मुंहिंजो मौज़ू जेको आहे उहो तमामु क़ीमती आहे, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अरबपति बिल गेट्स खां हिकु दफ़ो कंहिं पुछियो हो त छा तव्हां खां वधीक अमीर आहे को हिन दुनिया में? हुन जवाबु ॾिनो, हा मूंखां बि वधीक अमीर माण्हू आहे। पुछियईं केरु आहे? बिल गेट्स चयो, केतिरा ई साल अॻु जॾहिं मां पंहिंजी पढ़ाई पूरी कई हुई ऐं माइक्रोसॉफ्ट प्रोजेक्ट शुरू करण जो सोचे रहियो हुअसि, मां न्यूयॉर्क एयरपोर्ट ते सफ़र लाइ वियुसि। उते मुंहिंजे अख़बार फ़रोश खे ॾिठो। अख़बार जी हेडलाइन मुंहिंजो ध्यानु छिकायो। अख़बार ख़रीद करण लाइ खीसे में हथु विधमि, पर मूं वटि अख़बार ख़रीद करण लाइ पैसा न हुआ। मां निकिरण वारो ई हुअसि त ख़बरबाज़ जेको कारो छोकिरो हो उन चयो, हीअ अख़बार वठो, हीअ तव्हांजे लाइ आहे। मूं चयो, मूं वटि पैसा न आहिनि। हुन जवाबु ॾिनी, तोखे तोहफ़े तौरु ॾियां थो। 3 महीननि खां पोइ मूं वरी साॻी एयरपोर्ट तां सफ़र कयो। मूं वरी अख़बार ॾिठी ऐं हिकु दफ़ो वरी मुंहिंजे खीसे में पैसा न हुआ। इहो ई छोकिरो वरी उते बीठो हो। हुन वरी चयो, हीउ वठो, तुंहिंजो आहे। मूं चयो, मुंहिंजा दोस्त कुझु वक़्तु अॻु तो मूंखे हिकु अख़बार तोहफ़े में ॾिनी हुई, छा तूं ईअं करीं थो सभिनी सां? हुन जवाबु ॾिनो, हा जॾहिं ॾियां थो तॾहिं दिलि सां ॾियां थो, इहो मूंखे ख़ुशी ऐं इत्मीनान ॾिए थो। बिल गेट्स चयो, हुन जा लफ़्ज़ ऐं हुन जो चहिरो मुंहिंजे दिलि में अटकी पियो ऐं मां हमेशह हैरान थी वियसि त हिन कहिड़े जज़्बे ऐं अहसास में इहो चयो। 19 सालनि खां पोइ जॾहिं मां दुनिया जो अमीर तरीन माण्हू बणिजी वियसि, तॾहिं मूं फ़ैसिलो कयो त उन माण्हूअ खे ॻोल्हियां ऐं संसि शुक्रियो अदा करियां। मूं हिकु टीम ठाही ऐं खेनि चयो त उन कारे छोकिरे खे ॻोल्हियो जेको एयरपोर्ट ते अख़बारूं विकिणंदो हो। अधु महीने जी ॻोल्हा ऐं तहक़ीक़ खां पोइ इहे खेसि ॻोल्हण में कामयाबु थी विया ऐं हू हाणे हिकु थिएटर में चौकीदार तौरु कमु करे रहियो हो। मूं खेसि पंहिंजे ऑफिस में सॾियो ऐं पुछियो त छा हू मूंखे सुञाणे थो? हुन जवाबु ॾिनो, हा तव्हां मिस्टर बिल गेट्स आहियो, दुनिया में हर को तव्हांखे ॼाणे थो। मूं चयो, केतिरा ई साल अॻु तूं अख़बारूं विकिणण वक़्तु मूंखे 2 अख़बारूं मुफ़्त में ॾिनियूं हुयूं, छाकाणि त मूं वटि पैसा कोन हुआ, तो ईअं छो कयो? हुन जवाबु ॾिनो, को ख़ासि सबबु न हो, पर जॾहिं मां कंहिंखे का शइ ॾियां थो बग़ैर कंहिं उमेद जे त ख़ुशी ऐं इत्मीनान महसूसु करियां थो ऐं इहो ई मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। मूं चयो, मां तव्हांजो शुक्रियो अदा करणु चाहियां थो, जेको घुरो सो ॾियां। हुन हैरान थी पुछियो, वाक़ई? मूं चयो, हा जेको घुरियो सो ॾियां। हुन खिलंदे जवाबु ॾिनो त साईं मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। मूं चयो, पर तव्हां कुझु घुरो त मां तुंहिंजी महिरबानी जो बदिलो ॾियणु चाहियां थो। हुन चयो, मिस्टर बिल गेट्स, तव्हां वटि मूंखे कुझु ॾियण जी ताक़त आहे, पर तव्हां मूंखे वापसी नथा करे सघो। मूं चयो, छा मतिलबु? ऐं मां तोखे कीअं न मोटाए सघां? चई, फ़र्क़ु इहो आहे त मूं तोखे तॾहिं ॾिनो हो जॾहिं मां पाण मोहताज ऐं ग़रीब हुयसि, पर तूं हाणे मूंखे ॾियणु चाहीं थो त तो वटि घणो कुझु आहे। इहो मुंहिंजो इंतकाम नथो थी सघे, पर तव्हांजी महिरबानी मूंखे मुतासिर कयो, तंहिं करे तव्हांजी महिरबानी साहिबु। बिल गेट्स चयो, हुन जे लफ़्ज़नि मूंखे इहो अहसासु ॾियारियो त हू मूंखां वधीक अमीर आहे, छाकाणि त ॾियण जो बहितरीनु अमल इहो आहे जेको तव्हां कंदा आहियो जॾहिं तव्हांखे ज़रूरत हुजे, ऐं इहो ई छोकिरो मूंसां कयो, तंहिं करे हू मूंखां वधीक अमीर आहे। साईं मुंहिंजो अॼु मौज़ू तव्हांखे कीअं लॻो? हिन कहाणी मां तव्हां ज़रूरु सबक़ु पिरायो हूंदो। हिकिड़ा माण्हू ज़ाहिरी तौर ते ग़रीब हूंदा आहिनि पर दिलि जा अमीर हूंदा आहिनि, हिकिड़ा ज़ाहिरी त अमीर हूंदा आहिनि पर वीचारा दिलि जा ग़रीब हूंदा आहिनि। सो फ़र्क़ु इहो ई आहे। हुन ई बिल गेट्स वक़्त जो अमीर तरीन शख़्स हुयो, तॾहिं हुनजी मदद करे पियो, ऐं हुन छोकिरे उन वक़्तु हुनजी मदद कई पई जॾहिं हू पाण ग़रीब हुयो, पाण बेपैच हुयो। सो साईं मुंहिंजा इन मां तव्हांखे ऐं असांखे वॾो सबक़ु मिले थो, सबक़ु पिराइणु घुरिजे। साईं मुंहिंजा हिन खां वधीक सुठियूं वीडियोज़ ॾिसण ऐं ॿुधण जे लाइ मुंहिंजे यूट्यूब चैनल आवाज़ जो नातो खे सब्सक्राइब कजो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो, लाइक कमेंट ज़रूरु ॾिजो। तव्हांजी वॾी महिरबानी।